वक़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैर आमाल उम्मती तिलावतुल कुरान औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक वसल्लिम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदा। मुंहिंजा मोहतरम दोस्तों भाइरो, अॼु जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फ़ज़ीलत हुफ़ाज़ किराम हिन दीनी इदारे जे ज़ेर इंतज़ाम थी रहियो आहे, जंहिंमें तव्हां असां सभु शरीक थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जे हाज़िरी खे, हिन अचण खे, हिन वेहण खे मंज़ूर ऐं मबरूर फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे हिन दीनी ख़िदमात खे बि क़बूल फरमाए। उस्तादनि जी महिनत खे, ख़ादिमनि जी ख़िदमत खे, पाड़े वारनि जे ताउन खे बि अल्लाह ताला क़बूल फरमाए। क़ुरान पाक जी तालीम इंसान जे लाइ लाज़िम आहे ऐं इंसान क़ुरान जे तालीम जे लाइ लाज़िम आहे। लाज़िम मलज़ूम आहिनि ॿई। इंसान क़ुरान खां सवाइ नथो ठही सघे पियो, छो त क़ुरान इंसान खे इंसान बणाए थो। ईअं त जानवर खोड़ घुमनि था, फिरनि था, न हलाल जी ख़बर, न हराम जी ख़बर, न पकाई जी ख़बर, न पलीती जी ख़बर। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। इंसान क़ुरान ॾे आयो, क़ुरान इंसान जे लाइ आयो। लिहाज़ा असां में उहे माण्हू अक़लमंद आहिनि, उहे माण्हू दानाव आहिनि ऐं उहे माण्हू अल्लाह तबारक व तआला वटि बि बरगुज़ीदा आहिनि, जन अल्लाह जे हिन पैगाम खे ॿुधो, हिन खे पढ़ियो ऐं हिन ते अमल करे ॾेखारियो। इहे ई माण्हू दुनिया में बि इज़त वारा थींदा, आख़िरत में बि इहे ई माण्हू इज़त वारा थींदा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं तव्हां असां चाहियूं था त असांखे बि ख़ुदा वटि इज़त मिले, अल्लाह वटि निजात मिले ऐं असां दुनिया ऐं आख़िरत में सोभारा थियूं, त पोइ तव्हां असांखे बि क़ुरान वारनि सां तालुक़ु रखिणो पवंदो। सॼो एज़ाज़ क़ुरान खे आहे। पाण फरमायूं मन कर अल क़ुरान व अमिल बिमा फ़ी उलबिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह ज़ौहु अहसन मिन ज़ौ शम्स औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायूं त जंहिं क़ुरान पढ़ियो ऐं अमल करे ॾेखारियईं, अहिड़े शख़्स जे पीउ माउ खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं ताज पाराईंदो, जंहिं ताज जी रोशनाई दुनिया जे सिज खां वधीक हूंदी। इहो एज़ाज़ क़ुरान जो आहे। इहो असांजे वालिदैन खे बि इन क़ुरान पाक जे बचड़े जे पढ़ण जे करे उनखे एज़ाज़ मिले थो पियो। ऐं पोइ पाण फरमायूं त तव्हांजो छा गुमान आहे ख़ुदि उन माण्हूअ जे बारे में जंहिं ख़ुदि क़ुरान पढ़ियो ऐं अमल कयो, उनखे केॾो वॾो ख़ुदा मक़ाम अता फरमाईंदो। अज़ीज़ो, इहो क़ुरान पाक आहे जेको माण्हूअ खे धरतीअ तां खणी अर्श ते पुॼाए थो, वञी जन्नत में पुॼाए थो, आला इल्लीन में पुॼाए थो। इहो क़ुरान पाक आहे। पर जेकॾहिं क़ुरान पाक न पढ़ियोसीं, क़ुरान पाक ते अमल न कयोसीं ऐं क़ुरान पाक जो अल्लाह जे हिन वहय जो क़दुरु न कयोसीं, बेक़दरी कईसीं ऐं नाशुक्री कईसीं, त पोइ अल्लाह ताला फरमाए थो सुम रददनाहु असफल साफ़िलीन। पोइ असां इन इंसान खे हेठि 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 हेठनि खां बि हेठि, माना जहन्नम जे तरे में जिते जानवर बि न वेंदा, उते इहो इंसान वेंदो। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे क़ुरान पाक जी तिलावत नसीब फरमाए। अल्लाह ताला असांजे बचड़नि खे क़ुरान जे दौलत सां मालामाल फरमाए। मुंहिंजे हज़ूर फरमायो, मुंहिंजो उम्मत जो भले में भलो अमल आहे क़ुरान जी तिलावत। पाण फरमायूं त जीअं दिलि खे कटु वठंदी आहे, जीअं लोह खे कटु वठंदी आहे, ईअं दिलि खे बि कटु वठंदी आहे। साहबा किराम अर्ज़ु कयो त साईं, पोइ लोह वारी कटु त सुहण सां लहंदी आहे, दिलि जी कटु छा सां लहंदी? पाण फरमायूं क़ुरान पाक जी तिलावत सां। क़ुरान पाक घणो पढ़ो। क़ुरान पाक जी जीअं तिलावत कंदो वेंदो, तीअं दिलि मुनवर थींदी वेंदी, दिलि रोशन थींदी वेंदी। अज़ीज़ो, इहो क़ुरान आहे जंहिंमें असांखे अल्लाह तबारक व तआला दुनिया में रहण जो सलीक़ो सेखारे थो।
फरमाई इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम, बेशक इहो क़ुरान आहे जेको सौ रस्तो इंसान खे मज़बूत रस्तो ॾेखारे थो पियो। मज़बूत रस्तो बि आहे, सिधो रस्तो बि आहे, जन्नत जो रस्तो, निजात वारो रस्तो, इज़त वारो रस्तो ऐं रब तबारक व तआला ताईं पहुचण वारो रस्तो हे क़ुरान थो इंसान खे मुहैया करे। अक़ीदे जो सबक़ु, अमल जो सबक़ु, किरदार जो सबक़ु, दुनिया में रहण सहण जो सलीक़ो ऐं दुनिया में उसूल, हिन उसूल जे मुताबिक़ दुनिया में रहो, वापारु कयो त हीअं कयो, ॻोठ में रहो था, शहर में रहो था, इज्तिमाही ज़िंदगी गुज़ारियो था, त उन ज़िंदगीअ जे अंदरि ही तव्हांखे कमु करणा पवंदा। अल्लाह जा हिकिड़ा अवामिर आहिनि, हिकिड़ा नवाई आहिनि। हिकिड़ा अल्लाह तबारक व तआला हिकिड़नि कमनि खां झले थो, हिकिड़नि कमनि जो हुकुम फ़रमाए थो। इन अल्लाह यामुरुकुम बिल अदल, ॻोठ में रहो था, तव्हां जेको फ़ैसिलो अचे थो त पोइ ख़ुदा तव्हांखे इंसाफ़ जो हुकुम करे थो त इंसाफ़ कयो, बेइंसाफ़ी न कजो, कंहिंसां ज़ुल्म न कजो, कंहिंसां ज़्यादती न कजो, एहसान कयो, इंसाफ़ कयो ऐं अज़ीज़नि क़रीबनि रिश्तेदारनि खे हक़ ॾियो। व इताए दिल क़ुर्बा व यनहा अनिल फ़हशाए वल मुनकर, बेहयाई जे कमनि खां, बुराई जे कमनि खां, बुछड़नि कमनि खां अल्लाह तबारक व तआला मनो करे थो। ज़ुल्म न कयो, ज़्यादती न कयो। हे शहरी ज़िंदगी आहे, इज्तिमाही ज़िंदगी। ज़ाती ज़िंदगी में तव्हांखे ही कम करणा आहिनि। ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला, पराए घर ॾे न वञो, पंहिंजे हक़ ते पाण खे बंदि रखो, ईअं परायनि घरनि में लिया न पायो, लोढ़ा न टपो, ज़िना जे वेझो न वञो। ज़ाहिर ज़हूर बुराई अथव, आदम खां वठी करे हज़ूर पाक जी शरीयत ताईं कंहिं बि दौर में ज़िना जाइज़ न थी आहे। एॾो वॾो पधरो गुनाह आहे। अल्लाह ताला फरमाए थो ला तक़रबु माल यतीम, यतीम जे माल जे वेझो न वञो। अज़ीज़ क़रीब रिश्तेदार, घणो करे असांजे माहौल में ईअं थींदो आहे, भाउ मरी वियो, उनजी औलाद वती तड़पदी पई ऐं उहे वीचारा हुनखे दाह ॾींदा त चाचो हक़ु नथो ॾिए पियो। अहिड़े क़िस्म जा बि असां वटि वाक़ियात थियनि था। क़ुरान झले थो, इहो ईअं माण्हू ख़ुशि न थिए त मां माल खावां थो यतीमनि जो, उहा बेवा वीचारी उहा छुटी, नियाणियूं उन जूं उहे छुटियूं, उनजा निंगरड़ा छुटा। हे भाउ त न थियो, हे त क़ातिल थियो, हे त भाउ त न थियो, हे त भाउ जो भाउ ख़ैर ख़्वाह त न थियो। उन जे बचड़नि जो जेको ख़्यालु कयईं, अञा उन वारी मिल्कियत बि फबाए, उहे यतीम ॿार वतनि था वीचारा रुलदा, किस्तो खणी पिंदा वतनि था पिया। अहिड़े क़िस्म जे माहौल खां बचो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में सलीक़ो सेखारे थो, कुझु फज़ीलत सां रहो, माण्हू थी करे रहो। ईअं जानवर थूना हाणे हिक ॿिए जो गाहु खाईंदा आहिनि, तव्हां जानवर थोरो ई आहियो, तव्हां इंसान आहियो। अल्लाह तबारक व तआला अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां झले थो। इन अल्लाह यामुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा, अमानत अहल जे हवाले कयो। जेकॾहिं को सही सम्झो था त हीउ माण्हू सचो आहे, हीउ माण्हू अमीन आहे, हीउ माण्हू साफ़ आहे, अमानत उन जे हवाले कयो त हिन माण्हू असांखे ख़ैरु पुॼंदो, हिन खां जॾहिं बि घुरंदासीं पंहिंजी अमानत मोटाए ॾींदो। ईअं जेके माण्हू हाड़बू हुजनि उन्हनि खे अमानत न ॾियो, उन्हनि जे हक़ में न वञो। फ़ैसिलो अहिड़नि माण्हुनि जे हक़ में कयो जेके माण्हू तव्हांजा ख़ैर ख़्वाह हुजनि, भलाई करण वारा हुजनि। हे अल्लाह ताला मुआशिरे जी तालीम ॾिए थो पियो। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला कलमे वारे खे चवे थो, तूं त कलमो पढ़ियो आहे, तूं त हज़ूर ते ईमान आंदो आहे, तूं त हिन क़ुरान खे मुंहिंजो वहयु सम्झे थो ऐं मुंहिंजे ज़ात खे अकेलो ऐं वहदहु ला शरीक लहू सम्झे थो। मूंखां सवाइ ॿिए खे नफ़े नुक़सान जो मालिक नथो सम्झे, मूंखां सवाइ ॿिए खे हाजत रवा नथो सम्झे, मूंखां सवाइ ॿिए खे मुश्किल कुशा नथो सम्झे पियो। तुंहिंजो इहो अक़ीदो आहे त सभु शइ रब साईं जे हथ में आहे ऐं रब साईं पंहिंजे ज़ात में, सिफ़ात में, कमाल में, कुवत में, ताक़त में, कुदरत में अकेलो आहे, त पोइ तोखे ख़ुदा हुकुम करे थो, इन मोमिन खे, मुवहिद खे चवे थो, या अय्युहल्लज़ीना आमनू दुख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा, ऐं ईमान वारो इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थियो, इस्लामी उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी बसर कयो। एॾी वॾी पाकीज़ा ज़िंदगी, एॾो वॾो पाकीज़ा माहौल, एॾो वॾो पाकीज़ा निज़ाम अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान पाक जे ज़रिए तव्हां असांखे मुहैया कयो आहे। तव्हां असां आख़िरी नबी जा उम्मती आहियूं। ओ जन अॻ में दुनिया जे अंदरि ज़िंदगी बसर कई,
अल्लाह जे रसूलनि ख़ुदा जे फ़रमान खां उन्हनि खे आगाह कयो, पोइ उन्हनि वरी पंहिंजो पाण खे क़ाबिल सम्झी करे पोइ ख़ुदा जे हुकमनि जी इनराफ़ी कयूं ऐं अंबिया अलैहिस्सलाम खे चयूं त तव्हां जे चयो असां न वठंदासीं, इन अंतुम इल्ला बशरुन मिसलुना, तव्हांजी गॾु छो लॻो, तव्हां असां जहिड़ा माण्हू आहियो, तव्हां असांजे मथां पंहिंजी हुकमरानी हलायो था, तव्हांजे चए ते असां हलंदासीं, असां एॾा बेवकूफ़ असां एॾा चरिया जो तव्हांजी गॾु लॻूं। ईअं अंबिया अलैहिस्सलाम खे चयूं। आख़िरी नबी मोहम्मद रसूलुल्लाह खे बि मके वारनि चयो त लस्त मुरसला, तूं छाजो नबी आहे, तोखे नबी कोन था मञो पिया। ऐं फिरौन बि चयो हुयो हज़रत मूसा जे लाइ अल्लज़ी उरसिला इलैकुम लमजनून, अड़े जेको तव्हां ॾे ख़ुदा मोकिलियो आहे, जेको चवे थो त मां रसूल आहियां, मूंखे अलाह मोकिलियो आहे, इहो त चरियो आहे। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं अंबिया जे बारे में उहे पाण खे वॾो दानश्वर सम्झनि पिया। ख़ुदा अहिड़ो अज़ाब मोकिलियो फिरौन इहो थो लुड़ंदो वञे। फिरौन दरिया में गोता खाई मुॾी मरी वियो। निमरूद जो हो हाल थियो, आद समूद वारनि जो हो हशर थियो। क़ौम नूह जो हाल ॾिसो, ॿुड़ी तबाह थी विया। क़ौम शुएब जे मथां ख़ुदा बाहि जो अज़ाब में वसायो, जीअं ॻड़ो वसंदो आहे ईअं बाहि जा अंगर उन जे मथां वठा। हे पाण खे दानश्वर सम्झनि पिया त असां क़ाबिल आहियूं, हे जेके आया आहिनि इन असांजी गॾु छो लॻूं। अज़ीज़ो, असांखे अल्लाह जे रसूल जे हुक्म जी इताअत करणी पवंदी। इन जे करे ख़ुदा फरमाए थो ईमान वारो इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थियो। जेकॾहिं न त पोइ साबिक़ीन जेके तव्हां मूं थी गुज़रिया आहिनि अॻ में, जेके दुनिया में आया हुआ, उन्हनि जो हशर ॾिसो। फ़ातबिरू या उलिल अबसार, अल्लाह ताला असांखे चवे थो हिन क़ुर पाक में, फरमाए त अकुल वारो हितां सबक़ु हासिलु कयो, उन्हनि जे तबाही मज़ो तव्हां सबक़ु हासिलु कयो। मथां तव्हां बि पाण खे वरी फ़िलासफ़र सम्झो त असां क़ाबिल आहियूं, असां हेॾा माण्हू आहियूं, असां संगे चवानी पंहिंजो तालीम याफ़्ता तबिको आहियूं, असां वॾा दानश्वर आहियूं। ईअं न आहे। अल्लाह जंहिंखे इज़त ॾे, जंहिंखे क़ुर इज़त ॾे, जंहिंखे शरीयत इज़त ॾे, इन्नल इज़त लिल्लाहि जमिया, इज़त ख़ुदा वटि आहे। पंहिंजो पाण खे माण्हू छा बि सम्झे, पंहिंजो पाण खे केॾो बि मोतबर सम्झे, ईअं कोन थींदो आहे। जॾहिं माहौल उन खे मोतबर चवे, इहा इज़त अल्लाह जे हथ में आहे। जॾहिं मानो ख़ुदा जे दर ते सर्व सुजूद थींदो आहे ऐं पंहिंजो पाण खे झुकाईंदो आहे, तवाज़ो कंदो आहे। मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको झुकंदो आहे रब साईं जे अॻियां ऐं जेको पंहिंजी आजिज़ी पेश कंदो आहे त ख़ुदा उन खे बुलंद कंदो आहे, ख़ुदा उन खे बुलंद कंदो आहे। अल्लाह तबारक व तआला वटि जेकॾहिं कंहिं बाने खे इज़त हासिलु करणी आहे त पोइ असांखे इस्लामी उसूलनि जे मुताबिक़, क़ुर पाक जे तालीम जे मुताबिक़ अमल करणो पवंदो। अज़ीज़ो, इहा एॾी वॾी तालीम, एॾी वॾी उम्दे क़िस्म जी, जेका इंसान खे एॾे वॾे किरदार सां, हुस्न अख़लाक़ सां ऐं इंसान खे उलूए दर्जात सां नवाज़े थी, उहा इहा इन इदारनि में मिले थी, उहा हिन मदरसनि में मिले थी। हिननि मदरसनि में दुआ कयो त अल्लाह ताला असांजे हिननि इदारनि खे आबाद फ़रमाए। हिकिड़ी जाइ ते मुक़ाबिलो थियो, उलमा ॻाल्हि कंदा आहिनि, कंहिं बादशाह जो दौर हो, अॻे बादशाह जेके हूंदा हुआ उहे मदरसनि में बि वेंदा। पोइ हिकिड़ो वरी दुनिया जे हिन जदीद दौर खां माण्हू हुयो, चई ॾे ख़बर मदरसे वारा तालिब होशियार आहिनि या तव्हांजा कॉलेजनि जा होशियार आहिनि। उन चयोसीं हे जदीद तालीम पढ़नि था, तालिब वीचारा ग़रीब वीचारा लोला खाइनि था, हिननि जी कहिड़ी होशियारी आहे? होशियार त हो। पोइ चई मुक़ाबिलो करायूं ॿिन्ही जो, इम्तिहान वठूं। पोइ सही इम्तिहान वठूं, हिकिड़े उहिदे ते तलाब ते बीठा। पोइ बादशाह चयो त तूं पंहिंजो जेको पढ़ियल आहे उन खे घुराए। बादशाह चयो त बाबा हे मदरसे वारा क़ुर वारा इहे होशियार थी, चए न से हो होशियार आहे, अब इन खे घुराए। उनमें जेको फर्स्ट क्लास छोकिरो होशियार हुयो उन खे वठी आया। पोइ उन खे चयूं त भाउ हिन तलाब में हे घणा प्याला पाणी थींदो, हे घणा प्याला थींदो पाणी? उन चयो साईं अलाए घणा प्याला थींदो, बाक़ी छा ख़बर आहिनि प्यालनि। बादशाह घुरायो मदरसे वारे खे। मदरसे वारो आयो, उन खे चई त भाउ तूं ॿुधाए त हे हौज़ में जेको पाणी आहे इहो घणा प्याला थींदा? उन चयो, उन मदरसे वारे बादशाह खे चई तव्हां सभु चरिया, प्यालो मूंखे ॾेखारियो कोन था ऐं पुछो था त घणा प्याला। जे प्यालो इन हौद जेॾो त हिकु प्यालो, जे इन जे अधु जेतिरो त ॿ प्याला, जे इन जे 3 हिसे जेतिरो त इहे 3 प्याला, जे इन जे 4 हिसे जेतिरो प्यालो हूंदो त 4 प्याला। ॻाल्हि त वाज़िह आहे न, दिमाग़ में अची वई न। हुनखे चई ॾिस हे मौलवियुनि जा थी हे टपड़, हे तोवार अप टू डेट जा टपड़ थी, हे तव्हां अप टू डेट जेके बणायो था पंहिंजा, जदीद तालीम जदीद तालीम जदीद तालीम। बी मुटनि, बी खाइनि पीअनि, जानवरनि वांगुरु घुमनि फिरनि, इहे असांखे चवण मुल्क जा वाली थींदा ऐं मुल्क जो बेड़ो वरी इन्हनि ॿुड़ियो अथव।
हे सभु जेंटलमैन जेके पढ़ी आया आहिनि, जेके अमेरिका खां के जर्मनी खां के हिन खां रूस खां के काथां मुल्क जो ॾेवालो कढी बसि लाह कढी छॾियो मुल्क जा। हे हाल आहे इन्हनि माण्हुनि जो। अज़ीज़ो इहे दीन वारा ओ जेको अल्लाह जे रसूल जो हक़ महसूसु कंदो त उहो अबे अम्मा जो हक़ बि महसूसु कंदो, पंहिंजे भाउ जो हक़ महसूसु कंदो, पंहिंजे घराणे जो हक़ महसूसु कंदो, पंहिंजे नंढनि जे हक़ जो उहो महसूसु कंदो, पाड़े वारे जो हक़ महसूसु कंदो। उनखे पंहिंजे मातहतनि जी बि ख़बर पवंदी त मुंहिंजे मथां हक़ मुंहिंजे नंढनि जो हे आहे, मुंहिंजे मथां मुंहिंजे वॾनि जो हे हक़ आहे, मुंहिंजे मथां मुंहिंजे अबे अम्मा जो हे हक़ आहे, ऐं मुंहिंजे मथां मुंहिंजे क़ौम जो बिरादरी जो हे हक़ आहे, पाड़े जो हे हक़ आहे। उहो माण्हू महसूसु कंदो। हो छा कंदा हो? खाइण पीअण में पूरा आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू वीचारा पढ़नि था, छोकिरा अॼु वीचारा पढ़ी करे डिग्रियूं कच्छ में खणी वञूं था MA MPA ॾे, बाबा चाहींदा आहिनि हलो, अड़े पढ़िया आहिनि हेॾो सारो स्कूलनि में, हे वीचारा प्राइवेट तालीम पढ़ियूं, स्कूलनि जी तालीम ग्रेजुएट थिया, हले छा छा डिग्रियूं खणी था घुमंदा वतन पिया, हाणे तालीम न आहे, हाणे से पैसा ॾे। हाणे MPA साहिब खे MNA साहिब खे जॾहिं 50 लख मिले पोइ साईं छोकिरे खे का चङी नौकरी मिलंदी। ग़रीब गुरबे जे लाइ त नौकरी आहे ई कोन। इन जे करे वीचारा गॾ गाॾनि वारा, हे छोलनि विकण वारा, ऐं वीचारा मज़दूरी खां सिर तकारी वारा, उहे वीचारा चवनि था त हाणे पोइ अलाह जे रसूल जा था थियनि, पोइ वीचारा क़ुर इन्हनि जा ॿार पढ़नि था। बाक़ी ॿुधायो क़ुर इन्हनि जा ॿार पढ़नि था न? वॾनि माण्हुनि जा क़ुर पढ़ंदा, वॾनि माण्हुनि जा ॿार क़ुर न पढ़ंदा। क़ुर पढ़ंदा, क़ुर ते अमल कंदा, इहे वीचारा ग़रीब जेके होॾे पहुची न सघंदा। ऐं ख़ुदा जी कुदरत आहे, अल्लाह तबारक व तआला वरी एॾो हिननि खे मक़ाम अता फ़रमाए थो जे हज़ूर जे मुसले जा वारिस हे आहिनि। सदर पाकिस्तान बि इन हाफ़िज़ जी नाबीन जी कॾहिं निमाज़ पढ़ंदो जेको मुसले ते तरावियां पढ़ाए थो। वज़ीर आज़म बि उन जी कॾहिं पढ़ंदो, जज साहिब बि उन जी कॾहिं निमाज़ पढ़ंदो हो। जेको यतीम जो ॿार आहे, जंहिंजो अबो बि नंढे लाइ फ़ौत थी वियो हो, लिम वहंदी हुअसि, मदरसे में आयो हुयो, मदरसे वारनि जो इलाजु करायो, उन जा कपिड़ा लटा, उनखे किरायो भाड़ो, जॾहिं वञे घर त अबाहे वञी करे तुंहिंजे वालदा जी अमड़ भाइनि जी भेणनि जी ख़र्ची, उहो वीचारो उन्हनि ख़र्च करे हिनखे वॾो कयूं, पको पौधो थियो, हाफ़िज़ थी वियो, कारी थी वियो, मुफ़्ती थी वियो, वॾो मुदरस थी वियो, वॾे आला मक़ाम ते पहुची वियो। हाणे उहो सभिनी जी उहो नाबीनो कफ़ालत करे थो पियो, उहो वॾो उन्हनि जी कफ़ालत करे थो, सभिनी खे खाराए पीआरे थो, ऐं सभिनी जो पेशमाम बणियो वेठो आहे। हज़ूर जे मुसले जो वारिस इहो आहे। अल्लाह तबारक व तआला हुनखे किथां खणी किथे पहुचायो। ऐं जॾहिं इहो बचड़ो क़ुर पाक छड़ो पढ़ियईं, नाज़रा पढ़ियईं, हिफ़िज़ पढ़ियईं, अबो अम्मा दुनिया मां हलिया विया, वीचारो वञी करे हाणे ॿियो त मूंखे कुझु कोन्हे को, कुल वला शरीफ़ पढ़ी करे पीउ माउ जे क़बर ते वञी चए रब मूंखे त क़ुर पाक नसीब थियो, अबो अम्मा त हलिया विया, जंहिंजा अबा अम्मा हुया उहे वञी स्कूलनि में पढ़िया, मां यतीम ॿार धिका खाई मूंखे मदरसे में वञी छॾियऊं, हाणे मां वटि ॿियो त कुझु कोन्हे को, अबे अम्मा जे ईसाल सवाब जे लाइ हे कुल वला शरीफ़ 3 दफ़ा पढ़ां थो, रब इन जो सवाब इन खे पहुचे। अलाह एॾो महिरबानी आहे जो हिन सॼे क़ुर जो ख़तमु उन जे नामे अमाल में लिखाए थो। ॼण त हिन सॼो क़ुर जो ख़तमु पढ़ी पंहिंजे पीउ माउ खे पढ़े। हो छा पढ़े? ABC खां वठी करे XYZ ताईं सॼो कुझु पढ़े, कुझु कसीर बराबरि तिर बराबरि बि फ़ाइदो पीउ माउ खे कोन मिलंदो। पाण फरमायो लिकुल शैइन क़ल्बुन व क़ल्बुल क़ुरान यासीन, फरमायो हर शइ जी दिलि थींदी अथव, क़ुर जी दिलि अथव यासीन मुबारक। जेकॾहिं इहो बचड़ो हिकिड़ो दफ़ो छड़ो सूरत यासीन मुबारक सुबुह जो वञी पंहिंजे पीउ माउ जे क़बर ते या मस्जिद में ई पढ़ी करे छड़ो सवाबु पहुचाए थो, बख़्शे थो, अबे अम्मा खे सवाबु पहुचे, भल क़बर ते न वञे, अलाह ॾिसे थो। ऐं अल्लाह तबारक व तआला हज़ूर फरमायो इहो यासीन मुबारक छड़ो पढ़ी करे सवाबु अबे अम्मा जे हवाले कंदो त ख़ुदा हिन क़ुर पाक जे 10 ख़तमनि जो सवाबु उन जे पीउ माउ खे ॾिए थो। अहिड़ो ख़ुदा महिरबानी आहे। अल्लाह तबारक व तआला जी देन आहे। वल्लाहु यख़्तसु बिरहमतिही मन यशा, या ख़ुदा जी घुर आहे। कंहिंखां सॼो ॾींहुं लोह कुटाए थो, कंहिंखां सॼो ॾींहुं काठ कुटाए थो, कंहिंखां सॼो ॾींहुं भठनि ते बीहारे थो, कंहिंखे पथर था कुटाइनि, कंहिंखे छा थो कराए, हिकिड़नि खे मदरसे में विहारे क़ुर थो पढ़ाए पियो। इहा अलाह जी घुर आहे जंहिंखे ख़ुदा जंहिं माल ते रखे, जेका शइ जंहिंखे नसीब फरमाए, इहा ख़ुदा जी घुर आहे। असां शुकुर था कयूं। हज़रत अली साईं फरमाए थो रज़ीना क़िस्मतल जब्बार फ़ीना लना इल्मु वलिल जुहाल मालू, फरमाए असां रब जी तक़सीम ते राज़ी आहियूं जो रब असांखे इल्म जी दौलत क़ुर जी अता फरमाई आहे। जाहिलनि खे माल ॾिनो अथई, जेके बे इल्म आहिनि उन्हनि खे माल ॾिनो अथई, सोन चांदी सां पुर लॻाए पिया आहिनि,
ये यहूदी नसारा वाणिया सभु दौलत सां खेॾनि था पिया, पर चए थो असां रब जे रज़ा ते राज़ी आहियूं। असांखे ख़ुदा क़ुर जी दौलत अता फ़रमाई आहे, हुनखे दुनिया जी दौलत आहे। फ़इनल माल यफ़नी अन क़रीबन व इनल इल्म बाक़िन ला यज़ालू। माल ख़तमु थियण वारो आहे, इल्मु ख़तमु न थींदो, इल्मु हमेशह हलंदो। क़ब्र में वियो तॾहिं बि आलिम आलिम आहे, दुनिया में आहे तॾहिं बि आलिम आहे, क़ब्र में वियो आलिम आहे, हशर में आयो आलिम आहे, आख़िरत में उथंदो बि आलिम आहे। ऐं हे जेके माण्हू वीचारा वॾा वॾा ऑफिसर थी करे हलिया विया, इहे वीचारा क़ब्र में लाश बसि, उथियो त कुझु बि कोन, आबा ख़ैकूं खां कुझु अचे ई कोन। इज़त क़ुर में आहे, इज़त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत में आहे। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं दुनिया में कामयाबु थी करे निकिरणो अथव न, पोइ ॿ कम कयो। मन युति अल्लाह व रसूलहू फ़क़द फाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं मां अल्लाह जे हुकुम जी इताअत कई ऐं मुंहिंजे रसूल जे सुन्नत जे दामन खे चिंबड़ी वरितई, मुंहिंजे रसूल जे तरीक़े खे चिंबड़ी वरितई, इहो वॾे में वॾी कामयाबी खे पातो बसि। दुआ आहे त अल्लाह ताला असांजे हिननि बचड़नि खे हिननि जे इल्म में अमल में उमिरि में बरकत अता फ़रमाए। मां हिननि बचड़नि खे हिननि जे वालिदैन खे सभिनी खे मुबारक ॾियां थो जो पंहिंजो वक़्तु क़ुर पाक जे तालीम जे लाइ कढियो अथऊं। असांजी दुआ आहे त अल्लाह ताला हिन खे दीन में तरक़ी अता फ़रमाईंदो ऐं अल्लाह तबारक व तआला जेके असांजा बाक़ी तालीम पढ़नि था उनखे बि अल्लाह ताला तकमील ते पहुचाए ऐं असांजे हिन इदारनि खे हमेशह हमेशह ता क़यामत आबाद फ़रमाए ऐं असांजे दोस्तनि जी महिनत खे क़बूल फ़रमाए ऐं वरराजनि हिन ॻोठ जो अंदरि हिन इदारे जो मस्जिद जो सभिनी जो बुनियादु रखियो। अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्रनि खे बि रोशन रखे, अल्लाह उन्हनि जे क़ब्रनि खे बि रोशन रखे। हाणे ताज़ो असांजा वीचारा दोस्त फौत थी विया आहिनि, अल्लाह उहे सभु वीचारा ख़ादिम हुआ इदारे जा, छा नालो जान मोहम्मद वीचारो तमामु जंहिंमहिल अचूं मदरसे में वेठो आहे, जंहिंमहिल अचूं मदरसे में असां कॾहिं बि उनखे ॿाहिरि न ॾियोसीं। जंहिंमहिल बि अचूं 27 रमज़ान ते घणो करे मां ईंदो आहियां मस्जिद में, हिते मदरसे में कमनि वीचारो हो पियो थो मस्जिद जे पाड़े में वॾेरो एॾा साले माण्हू पंहिंजो पाण खे वीचारा बसि दीन जे लाइ इहे मस्जिद में तौसीअ वग़ैरह सभु कुझु दीन जे कम में अल्लाह ताला हिन ॻोठ जे मथां रहमत फ़रमाए। तमामु ॻोठ जा वीचारा नेक साले माण्हू घणा वीचारा पंहिंजे रब ॾे विया आहिनि, अल्लाह उनखे उलूए दर्जात सां नवाज़े। हीअ जेके हाणे बाद में हुनजे पुठियां विया आहिनि, दुनिया जो जहान आहे, अचु वञु लॻी पई आहे, हिकिड़ा ॼाइनि था हिकिड़ा वञनि था। अल्लाह तबारक व तआला जेके वञनि था उनखे ख़ुदा वॾनि दर्जनि सां नवाज़े, उन्हनि जे क़ब्रनि खे रोशन फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला पोइ उन्हनि जे औलाद खे क़ुर पाक जे तालीम सां ताल्लुक़ ऐं मुहबत अता फ़रमाए। असांजे अमन न्याणियुनि खे बि घरनि में क़ुर पाक जी तिलावत जो शौक़ु ऐं निमाज़ जो शौक़ु पंहिंजे नाले वठण जो शौक़ु अता फ़रमाए ऐं असां सभिनी खे दीन मतीन ते हलाए ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।